नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त यूसी शादी शहीद दारोवाण ऐं ॿिनि इलाइक़नि में माकड़नि जो हमिलो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल सत्तार मेहराणी पंहिंजी रिपोर्ट में। शादी शहीद दारावण लौंग फ़कीर ट्रमो अबीलो ऐं ॿिनि इलाइक़नि में माकड़ मुसलसिल 15 ॾींहंनि खां तबाही मचाए छॾी। हारियुनि ऐं ज़मींदारनि खे किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत अगूर निंड सुतल अवाम जूं हुकूमत खे पिटूं ऐं पाराता। हुकूमत खां तदारुक ऐं अज़ाले जी घुर, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। तफ़सील मूजिबि यूसी शादी शहीद दारावण ऐं ॿिनि इलाइक़नि में माकड़ जो हमिलो। इलाइक़े वासियुनि मोहम्मद परेल खोखर, आशिक़ अली मेहराणी, रईस शोएब लुंड, सैयद बहादुर अली शाह, मोहम्मद मुरीद धारजो, मोहम्मद बुडल चन्ना, भोतार लीमो ख़ान मेतलो, ग़ुलाम नबी मेतलो, ग़ुलाम शबीर लाखो, महबूब ख़ान धारजो, मोहम्मद आचर धारजो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त माकड़ असांजो फ़सुलु कणिक, सिरिया, खजी, वण, बबुर, तूत जो वण, मेवो ऐं ॿियनि फ़सुलुनि ऐं वणनि खे माकड़ 15 ॾींहंनि खां खाइण लॻी। ज़मींदारनि ऐं हारियुनि खे किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु। मोहम्मद परेल खोखर वधीक चयो त माकड़ सिर्फ़ असांजी सिरिया ऐं कणिक सौजरे पट करे वई आहे। असांजो घटि में घटि 30 लख जो नुक़सानु थियो आहे। असां कमिश्नर ऐं DC खे इतला बि ॾिनो आहे, पर को बि तदारुक न थियो आहे। असां वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था करियूं त ख़ुदा जे वास्ते माकड़ मार स्प्रे करे ऐं इलाइक़े जो दौरो कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाजी दाइरो वधाईंदासीं। जी रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहराणी, दारावण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।